अच्छा हाणे तव्हां किताब मुंहिंजी ॾिसो एक्सरसाइज़ नंबर 8.1 हिकु आहे जो किताबु आहे 7वीं क्लास ठीकु आहे 7वीं क्लास जी इहे जेको आहे रियाज़ी आहे असां पहिरियों छा सिखी आयासीं पहिरियों जेका असां हिन महिल ताईं सिखी आया आहियूं न 2x + x इहा आहे हिकु रक़मनि जी जोड़ ठीकु आहे मुंहिंजे ख़्याल में तव्हां मुंहिंजो पॉइंट सम्झंदा हूंदो हे बि हिकु रक़म आहे हे बि हिकु रक़म आहे इहे ॿई अलॻि अलॻि आहिनि इन्हनि जी जोड़ असांखे हीअं ॾेई सघनि पिया x ऐं 2x खे जोड़ कयो हाणे हीअ अलॻि रक़म आहे हीअ अलॻि रक़म आहे इन करे हे ॿिनि जी छा थी वेंदी हिकु रक़मनि जी जोड़ इहा असां सिखी आया आहियूं हे घणो थी वेंदो 3x थी वेंदो वरी ॿियो हूंदो आहे हिकु रक़मी जी घण रक़मी सां मिसाल था वठूं 2x + 3y + 4z हाणे इहा हिकिड़ी घण रक़मी आहे ठीकु आहे ऐं ॿियो ॿी असांजो दर्जो आहे 4x हाणे चल आहे इन्हनि ॿिन्हिनि खे पाण में छा कयो जोड़ कयो असां छा कंदासीं 2x + 3y + 4z रखंदासीं ऐं हे 4x जेको आहे इहे x वारे जे हेठों ई रखंदासीं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾिसो हे जेका ॿी रक़म आहे इहा आहे हिकु रक़मी इन में वरी x y z न आहे सो असां हिननि ॿिन्हिनि खे त पाण में जोड़ कंदासीं हे छा थी वेंदो 6x + 3y ऐं + 4z थी वेंदो 4z थी वेंदो ठीकु आहे हाणे हे छा हुई हिकु रक़मी जी हिकु रक़मी सां जोड़ ठीकु आहे हे छा हुई घण रक़मी जी हिकु रक़मी सां जोड़ ठीकु आहे हाणे ॿ कैटेगरियूं माना सिंगल जी सिंगल सां हिते वरी छा हुई घण रक़मी जी जेको पॉलिनोमल्स जी जेको आहे हिकु रक़मी सां हाणे वरी छा हूंदी घण रक़मी जी घण रक़मी सां जीअं पाण सिखी आया आहियूं मिसाल वठूं था 7x + 2z + 3y हिन में आहे 4x + 3y + 2z ॾिसो हाणे इन्हनि जो बहितर तरीक़ो तव्हांखे मां चयुमि न त हूंदो आहे उमूदी तरीक़ो यानी पहिरियों दर्जो लिखो ॾिसो हिन में छा ट्रिक ॾिनल आहे अच्छा तव्हां हिनखे अल्फ़ाबेटिक ऑर्डर में चेंज करे वठंदो त बहितर आहे छो जो तव्हां पढ़ी आया आहियो त हिन में मटा सटा वारी ख़ासियत हूंदी आहे उन सां छा थींदो तव्हांखे जोड़ करण में आसानी थी वेंदी हाणे स्टूडेंट हिन में छा ग़लती कंदा आहिनि जेकॾहिं चलो मां सेम रखां 2z + 3y हाणे ॿियो दर्जो हिन जे हेठों लिखंदासीं 4x + 3y ऐं प्लस जो 2z हाणे हिन में उहे छा ग़लती कंदा आहिनि त हिननि खे त पाण में जोड़ कंदा आहिनि हे घणो थी वेंदो 7 + 4 11x हिन में वरी भुल में हिननि खे ग़लती करे वेंदा आहिनि तव्हां हिन में ॾिसो त हे z आहे हे y आहे इहे हिकु जहिड़ा न आहिनि जॾहिं त हे y आहे हिन मतिलबु आहे सिर्फ़ु असांजी तरतीब अॻिते y वारो y वारे सां जोड़ थींदो 3y ऐं 3y घणो थी वेंदो 6y हाणे z वारे जो z वारे सां जोड़ थींदी 2y ऐं 2y ॿिया घणा थी वेंदा 2z ऐं 2z घणो थी वेंदो 4z थी वेंदो आई होप तव्हांखे हे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो कॾहिं कॾहिं हिन टाइप जो क्वेश्चन ॾेई तव्हांखे ब्लफ कंदा आहिनि यानी z वारी रक़म अॻु में रखी अथऊं y वारी पोइ रखी अथऊं हिन में वरी y अॻु में z पोइ पर ईअं न थींदो तव्हां हे अॻिते पोइ हिते करे हिननि ॿिन्हिनि खे पाण में जोड़ कयो न y वारी y वारे सां थींदी z वारी z वारे सां ई थींदी ठीकु आहे हाणे इहा हुई घण रक़मी जी जोड़ हाणे तव्हांखे मां किताब मां जेके तव्हांजे बुक में ॾिनल आहिनि इहे ई तव्हांखे कुझु करे ॾेखारियां ॾिसो हे चयल आहे 5a + 8a असां सिंपली हिते प्लस ॾींदासीं 5a ऐं 8a घणा थी वेंदा 13a हिते ॾिसो a + a आहे विच में सिंपली प्लस ॾींदासीं घणो थी वेंदो 2a हिते ॾिसो माइनस जा 12x ऐं माइनस जा 2x हाणे हिते छा थींदो ॾिसो माइनस जा 12x ऐं माइनस जा 2x हाणे छा चयल आहे इन्हनि खे कयो जोड़ इन मतिलबु आहे असां हिननि खे हीअं रखंदासीं ॾिसो हितां त 12x साॻियो आहे ॿाहिरि अची वेंदो हिते प्लस इंटू माइनस 2x थी वेंदो या ईअं खणी चऊं जेको मुंड में हुयो 12x ऐं माइनस 2x हाणे तव्हां ख़बर आहे त जॾहिं बि बेस सेम हूंदो आहे त असां उहो रखी करे यानी हिन मतिलबु आहे हिते x रखंदासीं सिर्फ़ु कोएफिशिएंट जोड़ या कट कंदा आहियूं हे बि माइनस जो 12 आहे हे बि माइनस जा 2 आहे इन मतिलबु आहे हे ॿई हिकु जहिड़ा आहिनि घोड़ा ऐं गॾ वारो एग्ज़ाम्पल तव्हांखे यादि आहे सो कटे सटे हे माइनस जा 14x थी वेंदा ठीकु आहे जेकॾहिं हिते चयल हुजे न इन साॻी रक़म खे पाण में कट कयो माइनस जा 12x ऐं चयल हुजे आहे माइनस जा 2x हाणे इन्हनि खे मथां चयल हुजे कट करियो त असां हिन खे अलॻि डिंगी में रखूं हिन खे अलॻि डिंगी में ॿाहिरों रखूं आहे माइनस हाणे हे त साॻियो माइनस जो 12x अची वञे छो जो हिन जे ॿाहिरों कुझु न आहे माना प्लस आहे प्लस इंटू माइनस सेम अची वञे आहे हिते छा थिया हे माइनस सां मल्टीप्लाई थिया माइनस इंटू माइनस प्लस 2x थी वञे हाणे हिकिड़ो प्लस जो हिकिड़ो माइनस जो बेस सेम अथनि सिंपली कोएफिशिएंट जोड़ कट थींदो आहे साॻा हुजनि न त असां 14x लिखूं आहे या माइनस जा हुजनि त माइनस जा 14 हाणे छो जो करे निशानी ॿी बि आहे सो 12 में 2 कट थींदा घणा बचंदा 10x पर छा जा माइनस जा 10x बचंदा आई होप तव्हांखे हे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो सिंपली जोड़ चयल हूंदी त उनखे अलॻि डिंगनि में रखी विच में प्लस ॾींदो जीअं हाणे हिन में ॾिसो मां पेज मटायां अच्छा हाणे हिन में ॾिसो तव्हांजे किताब मां तव्हांखे ॾेखारियां किताब मां खयो आहे 9ab ऐं -7b ठीकु आहे हाणे हिनखे छा चयल आहे जोड़ कयो
ठीकु आहे। उनखां पोइ वरी मां दर्जो खयो आहे हे 8y 3y ऐं 4y। हाणे 3 दर्जा ॾिनल आहिनि पर टई अलॻि अलॻि आहिनि, हे सभु हिकु रक़मियूं आहिनि। ठीकु आहे, छो जो अलॻि अलॻि आहिनि न, इहे छा आहिनि हिकु रक़म, इन्हनि जी चयल आहे जोड़ कयो। वरी हिकिड़ो मां तव्हांखे उहो हितां हे क्वेश्चन नंबर 4 खणी करे ॾेखारियो आहे। ठीकु आहे, हाणे इन में AB + 4CD + 6AD हितो कामा ॾिनल आहे, मतिलबु आहे हे दर्जो अलॻि आहे, वरी हे पोलीनोमियल। हाणे हे आहे घण रक़मनि जी जोड़। ठीकु आहे, हाणे टई मां तव्हांखे करे ॾेखारियां थो पियो, छो जो करे चयल आहे सभिनि में जोड़ करियो, त असां सिंपली हिन खे ॾिंगी में रखंदासीं, हिन खे बि ॾिंगी में रखंदासीं, विच में छा रखंदासीं प्लस। ठीकु आहे, हाणे छा थींदो, इन खे उमूदी तरीक़े सां कंदो त अञा तव्हांजो आसानु थी वेंदो। पहिरियों हीअं सेखारियांव थो 9AB, हाणे प्लस इंटू माइनस -7AB थी वेंदो। हाणे हे प्लस जो 9AB, हे माइनस जो, तव्हां ख़बर आहे त अंग अंग सां कट थींदो आहे, यानी AB त सेम आहे त इहो त साॻियो रखंदासीं। हाणे सिर्फ़ु ईअं सम्झो थोरी देरि जे लाइ हे आहे ई न, सिर्फ़ु +9 - 7 हे बि तव्हां बोर्ड मास में सिखी आया आहियो, कटे सटे प्लस जो 2 बचंदो, प्लस लिखण जी ज़रूरत न आहे, 2AB आहे। जेकॾहिं उमूदी तरीक़े सां कंदो 9AB ऐं माइनस जो 7AB। ठीकु आहे, सिंपली अंग अंग में कट थींदो आहे, हिननि जो त हिसाबु थींदो न। 9 में 2 वेंदा, घणा 7 में वेंदा 2 बचंदा, 2AB हिन जो जवाबु आहे। ॾिसो सेम आयो। हाणे हिते 3 रक़मूं आहिनि, सो असां छा कंदासीं, इन्हनि टिनि खे अलॻि ॾिंगियुनि में रखी करे पोइ इन्हनि जी विच में हणंदासीं प्लस। ठीकु आहे, हाणे इन जो मतिलबु आहे हे प्लस, हिन जे अॻे ॿाहिरों कुझु बि न आहे, ईअं खणी सम्झो हे हिते प्लस इंटू प्लस +8y थी वेंदो, हिन जे अॻियां कुझु न आहे, प्लस इंटू प्लस +3y थी वेंदो। हिते ॾिसो त हे प्लस इंटू माइनस -4y थी वेंदो। हाणे सिंपली छो जो करे बेस सभिनी जो सेम आहे, इन करे असां जोड़ कट कंदासीं। ईअं सम्झो थोरी देरि जे लाइ त हे बेस सेम आहे, इहो त असां रखूं था त जवाब में y त ईंदो। ठीकु आहे, बेस खे हथु न लाइबो आहे न, सिर्फ़ु अंग जोड़ कट थींदा। हाणे बोर्ड मास में सिखी आहियो तव्हां +8 +3 ऐं माइनस जो 4, हे ॿई छो जो प्लस जा आहिनि, इहे पाण में एड थी वेंदा। 8 ऐं 3 11, इन मां 4 जेको आहे सो कट थींदा, छो घणा बचंदा 7 बचंदा। ठीकु आहे, घणा बचंदा 7, सो हे थी वेंदो 7y। माना 8y ऐं 3y पाण में जोड़ थी विया, हे थी वेंदो 11y, ऐं हे माइनस जो 4y इन मां कट थींदो, कटे सटे 7y प्लस जो बचंदो। हे त असांजो छा थी वियो आंसर। ठीकु आहे, हाणे 3 ते अचो, हिन खे मां उमूदी तरीक़े सां कयां थो, यानी इन मतिलबु आहे, हे ॾिसो हे पहिरियों हे दर्जो लिखी वेंदुमि +4CD + 6AD। ठीकु आहे, हिन में ABCD AD इन खे रखण में ध्यानु रखिणो आहे। हाणे हे हिननि जे हेठां लिखंदासीं 8AB। ॾिसो AB वारो AB ॾिसूं, जेकॾहिं अॻिते पोइते हुजे बि आहे न त तव्हां तरतीब ॾेई लिखंदो। जेके बिलफर्द मिसाल 5CD हेॾे लिखियलु हुजे हा त तव्हां 5CD अॻिते खणी अची सघो पिया, छो जो 2 + 3 ऐं 3 + 2 ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे, हाणे हे 5CD थी वियो, ऐं हे छा थी वेंदो 6AD थी वेंदो। हाणे सिंपल जेके हिकु जहिड़ा आहिनि पाण में जोड़ कंदो, हिन जे अॻे कोएफिशिएंट न आहे, मन वन आहे, इन मतिलबु आहे हे टोटल 9AB थी वेंदा, ऐं हे बि टोटल 9CD थी वेंदा, 9CD। सिर्फ़ु ॾिसो न बेस सेम आहे, सिर्फ़ु कोएफिशिएंट जोड़ कंदासीं, ऐं हे घणा थी वेंदा प्लस जा 12AD थी वेंदो। हे असांजो आंसर आहे। आई होप तव्हांखे पोलीनोमल्स जी जोड़ अची वई हूंदी, यानी हिकु रक़मी जी हिकु रक़मी सां, वरी हिकु रक़मी जी घण रक़मी सां, वरी घण रक़मी जी घण रक़मी सां, इहे सभु जोड़ूं तव्हांखे मां सेखारे वियो आहियां। घण रक़मी खे इंग्लिश में चइबो आहे पोलीनोमल। ठीकु आहे, स्पेल थोरो ॾिसी वठिजोसि, जेका मां तव्हांजे ग्रुप में जेको 2 या 3 नंबर लेक्चर मोकिलिया आहिनि, हुन में जेका इंग्लिश में हेठां लिखी आहे उहा स्पेल ॾिसी करे लिखी, उहा करेक्ट अथव। हाणे ॾिसो हिकिड़ो अञा तव्हांखे मां ॿियो सम्झायां, अॼु मां बि मूड में आहियां, राति जो मुंहिंजे ख़्याल में 1:30 थी वियो आहे, पर अञा तव्हांखे मां पढ़ायां थो। ठीकु आहे, हाणे इन में तव्हां उहो हे ॾिसी सघो था पिया, हे पॉइंटनि में ॾिनल आहे। हाणे इन में तव्हांजा डबल स्किल्स चेक कनि था, हिकु त ॾिसनि था त तव्हांखे पोलीनोमल्स ईंदा आहिनि या न, ॿियो ॾहाई जी जोड़ ईंदी आहे या न। ॾहाई जी जोड़ बिल्कुलु आसानु हूंदी आहे। ॾिसो जेकॾहिं 4.5 + 3.6 आहे, इन जो मतिलबु आहे असां 4.5 3.6, ॾहाई जे हेॾो वारो ॾहाई जे हेॾो वारे सां ई जोड़ थींदो, ॾहाई जे हेॾो वारा हेॾो वारनि सां जोड़ थींदा। पर हुन में छा हूंदो आहे, ॾिसो जीअं 5 ऐं 6 11, विच में ॾहाई पंहिंजी जॻह ते अॻ में ॾेई छॾंदो। हाणे 11 आहे न, 11 न लिखंदो, हिकु हेॾे खणी ईंदो, हिकु हेॾे खणी वेंदो, हिकु हिते लिखंदो, हिकु वरी हेॾे खणी वेंदो, जोड़ में जीअं थींदो आहे। ठीकु आहे, हाणे 4 ऐं 1 5 ऐं 3 घणो थी वेंदो 8, 8.1 थी वेंदो। ठीकु आहे, इहा हुई ॾहाई जी जोड़। हाणे जेके पोलीनोमल्स ॾिनल अचो त उन्हनि खे जोड़ कयूं था। हे वीडियो लंबो थी वियो आहे, इन खे मां हिते पाज़ कयां थो या ख़तमु कयां थो। नेक्स्ट वीडियो में तव्हांखे आख़िरी मां हे सेखारियां थो, पोइ तव्हां होमवर्क कजो।